Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान निगरान वज़ीर-ए-आज़म लाइ अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो नालो पेश करे छॾियो। तहरीक-ए-इंसाफ़ जी कोर कमेटी जे इजलास में वज़ीर-ए-आज़म पारां अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो नालो तजवीज़ कयो वियो। फवाद चौधरी चयो आहे त सदर जो ख़त मिलण बाद वज़ीर-ए-आज़म कोर कमेटी जो इजलास कोठायो। कमेटी सां सलाह मशवरनि बाद रिटायर्ड जस्टिस गुलज़ार अहमद जे नाले जी मंज़ूरी ॾिनी वई। सदर आरिफ अलवी वज़ीर-ए-आज़म ऐं अपोज़िशन लीडर खे ख़त लिखी निगरान वज़ीर-ए-आज़म लाइ ॿ नाला घुरिया हुआ। ख़त में चयो वियो आहे त स्पीकर सेनेट ऐं असेंबली मेंबर्स ते ॿधल कमेटी जोड़ींदो। शहबाज शरीफ़ असेंबली टोड़ण वारे सदर जे अमल खे गैर आइनी करार ॾींदे निगरान वज़ीर-ए-आज़म लाइ मुशावरत जो हिसो थियण खां इनकार करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में बेतमादी रिथ वारे मामले ते अॼु बि फ़ैसिलो न थी सघियो। चीफ जस्टिस अमृता बंदयाल साथी जजिस सां मुशावरत बाद ॿुधणी सुभाणे 12 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त स्पीकर आर्टिकल 5 जो हवालो ॾेई बेतमादी रिथ रद्द नथो करे सघे। कोशिश आहे त केस ते जल्द फ़ैसिलो कयूं। जस्टिस मुनीब अख्तर चयो त बादिल नज़र में डिप्टी स्पीकर जो उहो इख्तियार इस्तेमालु कयो जेको संदसि इख्तियार में ई न हो। चीफ जस्टिस चयो त स्पीकर जी रूलिंग में चयो वियो आहे त ऑपोज़िशन खे सिक्योरिटी बाबति पार्लिमानी कमेटी जे इजलास में शिरकत जी दावत ॾिनी वई हुई। हुननि ॼाणी वाणी शिरकत न कई। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त बहस जी इजाज़त न ॾियण ते प्रोसीजरल डिफेक्ट आहे। इमरान ख़ान तूं हीरो न ज़ीरो बणिजी चुको आहीं। हिम्मत अथई त पार्लियामेंट में बेतमादी रिथ खे मुंहुं ॾे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त ख़त जे पोयां न लिखो। ॿुधायो त 3 सालनि में अव्हां कयो छा आहे। मौलाना फज़ल रहमान डिप्टी स्पीकर जी रूलिंग कलदम करार ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त पूरे मुल्क खे बहरान में धिकियो वियो। सदर बि उन रजीम जो हिसो आहे। अदलिया जो एहतराम कयूं था। पाण मुरादो नोटिस वठणु सुठी ॻाल्हि आहे। आइन जी तौहीन कई वई। चाहियूं था त आइन खे बचायो वञे। क्यों चाहते हैं कि हुकूमत बहाल हो और इन किसी तरह ये जो उन्होंने खरीदे हुए हैं लोग इनके जरिए गवर्नमेंट में आए। मैच ये सिर्फ जीते अंपायर्स को साथ मिलवा के। तो ये इनकी पूरी कोशिश है कि इलेक्शन कमीशन जो भी ब्यूरोक्रेसी वो नीचे सारा अमला इलेक्शन वो सारा पहले तैयार करके फिर ये इलेक्शन की तरफ जाए। हम कह रहे हैं इलेक्शन लड़ो और ये चले गए सुप्रीम कोर्ट में। मैं समझता हूं कि ये जो हो गया है इन लोगों की अब सियासत इंशाल्लाह खत्म हो जाएगी। ये जो खरीदे जा रहे हैं पॉलिटिशियंस उनकी रेट्स लगी हुई हैं उनको जो खरीदा जा रहा है ये बिल्कुल इसके खिलाफ मैं आज अपने लोगों के साथ प्रोटेस्ट करूंगा यहाँ इस्लामाबाद में रेड जोन के बाहर। और मैं यह चाहता हूँ कि लाहौर में भी जिधर ये जिस होटल के बाद बाहर खरीदो फरोख्त हो रही है वहाँ भी प्रोटेस्ट करें। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान मेंबर्स जी ख़रीदारी ख़िलाफ़ अॼु इस्लामाबाद जे रेड ज़ोन ॿाहिरियां एहतजाज जो ऐलान करे छॾियो। अवाम सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त रेड ज़ोन ॿाहिरियां थींदड़ एहतजाज में पाण बि शरीक थींदुसि। लाहौर मां बि मेंबर्स जी ख़रीदारी जा इतिला मिली रहिया आहिनि। लाहौर जे उन होटल जे ॿाहिरियां बि एहतजाज कयो वञे। ऑपोज़िशन चूंडुनि जी तयारी बदिरां सुप्रीम कोर्ट छो वई आहे। ऑपोज़िशन वारा ख़रीद कयल माण्हुनि ज़रिए इक़्तिदार में अची पंहिंजा एम्पायर सेट करणु चाहिनि था। ज़मीर जो सौदो कंदड़नि जी सियासत ख़त्म थी वई। मेंबर्स जी ख़रीदारी कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां सवाइ हिननि खे जेल बि उमाणियो वञे। छा DG ISPR वज़ाहत ॾींदो त क़ौमी सलामती कमेटी 197 असेंबली मेंबर्स खे साज़िश जो हिसो ऐं गद्दार करार ॾिनो हो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त इमरान ख़ान बग़ावत जे जवाज़ लाइ परॾेही साज़िश जो सहारो वठी रहियो आहे। यकीनन असांजी इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं ॿियनि इदारनि खे इन जी जांच करणु घुरिजे हा। छा दिफ़ाई ऐं परॾेही वज़ारत 7 खां 27 मार्च जे विच में थींदड़ साज़िश जा सबूत ॾींदियूं। इमरान ख़ान जी अना पाकिस्तान खां मथे नाहे। क़ौमी सलामती जे मामलनि ते ॻाल्हाइण खां अॻु कंहिं अकुल वारे सां मशवरा कंदा कयो। PTI अॻवान फवाद चौधरी बिलावल भुट्टो ज़रदारी जे ट्वीट बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख़त जी जांच थिए त तव्हांखे घणो नुक़सानु थींदो। असां हिन वक़्तु घणो चुप आहियूं त उनखे गनीमत सम्झो। 4 अप्रैल पाकिस्तान जे आज़ाद परॾेही पॉलिसी जे अज़ीम मुहाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत जो ॾींहुं आहे।
अॼु उन अज़ीम लीडर जी विरासत दरबदर आहे ऐं संदन पार्टी ते ज़हनी ग़ुलाम क़ाबिज़ आहिनि। ज़ुल्फ़िकार भुट्टो जो बयानियो संदसि पार्टी बिगाड़े रही आहे। अल्लाह ज़ुल्फ़िकार भुट्टो खे क़ब्र में रहमत अता करे। इमरान खान और इमरान खान की हुकूमत हमारी सियासी बंदूक की नोक पे तो था और उसने खुद हमारा इस प्रेशर के नतीजे में बंदूक उठा के खुदकशी कर ली अपनी हुकूमत की। हुआ ये है कि इमरान खान सदर पाकिस्तान, डेप्यूटी स्पीकर, स्पीकर मिली भगत एक साजिश के तहत पाकिस्तान का आईन तोड़ के इमरान खान का ईगो को संभाला है। अब अदालत फैसला करे, पाकिस्तान के अवाम फैसला करे, क्या इमरान खान का ईगो इज मोर इंपॉर्टेंट और इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान मोर इंपॉर्टेंट? ये फैसला अब होने जा रहा है। आला अदलिया से हमारा उम्मीद है, हमारा रिक्वेस्ट है कि इमरान खान का कू को रोके। फुल कोर्ट बेंच इस अहम फैसला का फैसला सुना दे। हमें अगर आप सजा दिलाना चाहते हो दिला दो, तख्ते इतार पे चढ़ा दो, मगर अदम एतमाद का सिलसिला को मुकम्मल होने दे, जमहूरियत का तसलसल चलने दे। असांखे भले फाही चाढ़े छॾियो पर बेतमादी रिथ ते वोटिंग बाबति फ़ैसिलो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सुप्रीम कोर्ट खे बेतमादी रिथ बाबति फ़ैसिलो करण लाइ फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में ऑपोज़िशन जी करियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे बिलावल चयो त इमरान खान असांजी सियासी बंदूक जे निशाने ते हो। असांजे गरियल दबाव सबबि वज़ीर आज़म सियासी ख़ुदकुशी कई। असां इमरान खान जी हुकूमत ख़तमु थियण ते ख़ुशि आहियूं पर हुन जेको आइन ते हमिलो कयो आहे उन ते ख़ुशि न आहियूं। इमरान खान पंहिंजी हुकूमत जे ख़ात्मे ते जश्न मल्हाइण जी कोशिशि करे रहियो आहे। पहिरें ॾींहुं हुनखे सिलेक्टेड सॾियो हो त इमरान खान उन ते बि जश्न मल्हायो हो। सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर इमरान खान जी अना बचाइण लाइ आइन ते हमिलो कयो। अदालत फ़ैसिलो करे त इमरान खान जी अना वधीक अहम आहे या इदारनि जो तहफ़ुज़। अमेरिका से कोई भाषण आया था या कोई केबल आई थी पाकिस्तान के सफीर से, 7 मार्च को ये क्लेम करते हैं। तो अगर वो मरासला आ चुका था, केबल आ चुकी थी, तो फिर 24 मार्च को इन्होंने क्यों नहीं इतराज उठाया? 24 मार्च को हमने ये लीव ग्रांट हुई अदम एतमाद को पार्लियामान में, उस वक्त ये आर्टिकल 5 की क्यों नहीं बात की गई कि जनाब ये अब हम इसको वोटिंग की इजाज़त नहीं दे सकते, इसकी लीव ग्रांट की इजाज़त नहीं। ये तो बड़ा एक खुदा न खासा साजिश है पाकिस्तान के खिलाफ, जिसमें ये लोग कल जिस तरह उन्होंने कहा कि उस आर्टिकल 5 के तहत जिस तरह बात की गई, हम सारे खुदा न खास्ता ट्रेटर बन गए और ये सब पाकिस्तान के बहुत बड़े ये मौसम हो गए और हम गदार बन गए। 7 मार्च को अगर कोई मीटिंग हुई, उन्होंने बुलाया स्टेट डिपार्टमेंट ने या ये गए, 7 मार्च को अगर उन्होंने कोई ऐसी बात की थी तो फिर 16 मार्च की दावत में ये शुक्रिया किस बात का और दावत किस बात की? कि अगर धमकी दी गई थी तो दावत दी गई और उस पर शुक्रिया अदा किया गया। ये बड़ी मुतज़ाद बातें हैं। हम इस बात को यहाँ पर नहीं रहने देंगे। हम पूरे पाकिस्तान की गलियों और मोहल्लों में एहतजाज करेंगे। इमरान खान एक बड़ी साजिश तहत कौमी असम्बली के 197 मेंबर्स के मुल्क जो गद्दार करार ॾियारियो। अमेरिका जेकॾहिं धमकी ॾिनी हुई त पोइ बेतमादी रिथ पेश थियण वक़्तु हुकूमत रिथ ते एतराज़ छो न कयो? उन वक़्तु आलमी साज़िश जो ज़िक्र छो न कयो वियो? नून लीग के सदर शहबाज शरीफ गडियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे चयो त जंहिं अमेरिकी अमलदार पाकिस्तानी सफ़ीर खे धमकी ॾिनी, उन ई अमलदार जे मान में पाकिस्तानी सफ़ीर दावत छो कई? पाकिस्तानी सफ़ीर धमकी ॾींदड़ अमलदार जी तारीफ़ छो कई? इदारा हिन साज़िश जी शिफ़ाफ़ जांच कराइनि। सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी गैर आइनी कदमनि ख़िलाफ़ शहर ऐं घिटी घिटी में एहतजाज कंदासीं। कोई आलमी साजिश हो रही है, अमेरिका और यूरोप यहूद और हुनूद उनके ख़िलाफ़ साजिश कर रहे हैं, तो मैं आपके साथ हूँ, कौम आपके साथ होगी, लेकिन आपको पहले साबित करना पड़ेगा कि इस दफ़ा आप सच बोल रहे हैं। आपने हमसे 14 सीटें छीनी थी, हमने कल आपकी हुकूमत छीन ली है। अमेरिका की धमकी साबित थी वञे त इमरान खान जो साथ ॾींदासीं। MQM अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त इमरान खान के आलमी साज़िश साबित करणी पवंदी। ऑपोज़िशन जी करियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे ख़ालिद मक़बूल चयो त तव्हां कराची में असां जूं 14 सीटूं खसियूं हुयूं, काल्ह असां तव्हांजी हुकूमत खसी वरिती। चूंडुनि में इमरान खान जे बयानीअ जो मुक़ाबिलो कंदासीं। सरदार अख्तर मैंगल चयो त डिप्टी स्पीकर बलोचिस्तान जो गाइडेड या उन अनगाइडेड मिसाइल आहे।
स्टे ऑर्डर ते हलंदड़ डिप्टी स्पीकर आइन ते हमिलो कयो आहे। ANP जे अमीर हैदर हुती चयो त इमरान ख़ान पंहिंजी सियासी ख़ुदकुशी जो जश्न मल्हाए रहियो आहे। इमरान ख़ान जो हाणे पार्लियामेंट खां ॿाहिरि बि मुक़ाबिलो कंदासीं। अदालत कुछ भी तलब कर सकती है और अगर अदालत ने उनको देखना चाहा तो उनके सामने पेश कर दिए जाएंगे। नेशनल सिक्योरिटी कमेटी का जो इंस्ट्रक्शंस थी उन इंस्ट्रक्शंस को फॉलो करके डिमाश किया गया और उस डिमाश से बात आगे चली। जहांगीर साहब और अरीफ खान साहब का क्या रोल है आप लोगों को यहाँ तक पहुँचाने में? मैं इस पर कुछ ना ही कहूँ तो अदालत वॾे ही मुल्क जी धमकी जा तफ़सील घुरिया त पेश कंदासीं। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त पॾे ही धमकी बाबति क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिले सबबि ई मामिलो अॻिते वधियो। शाह महमूद कुरैशी जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान जे किरदार बाबति तबसरो करण खां इनकार करे छॾियो। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी मनी लॉन्ड्रिंग केस में ज़मानत रद्द करण वारी FIA जी दरख़्वास्त ख़ारिज। लाहौर जे सेंट्रल कोर्ट दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। शहबाज शरीफ जे हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर। शहबाज ऐं हमज़ा शहबाज सूदो ॿिया जवाबदार 11 अप्रैल ते फ़र्द जुर्म लाइ तलब। कराची जो मशहूर वापारी अयाज़ मोतीवाला साथी सलमान सूदो गिरफ़्तार। रेंजर्स जी पधराई में चयो वियो आहे त अयाज़ मोतीवाला भताखोरी ऐं अग़वा जे केसिस में हाई प्रोफाइल जवाबदार आहे। जवाबदार पाण खे सिक्योरिटी इदारे जी टीम जो मेंबर ॼाणाए माण्हुनि सां ठगियूं कंदो हो। ॿई जवाबदार हद जी पुलिस हवाले। ऐं क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 43वीं वरसी मल्हाई पई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां वरसी जे मौक़े ते शहीद नाने जी मज़ार ते हाज़िरी भरण जा इम्कान। जियालनि तरफ़ां गढ़ी ख़ुदाबख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। ज़िले हेडक्वार्टर्स में तक़रीबन दौरान PP कारकुननि तरफ़ां शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो खे भेटा पेश। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।